अॼु असां शामिल करे रहिया आहियूं सिंधी अदब जी दुनिया में निहायत अक़ीदत ऐं एतिराम सां मौसम इंसानियत फ़ख्र कायनात सरवर कौनीन रहमतुल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जो अहवाल जेको लिखियो आहे मौलाना वहीदुद्दीन खान। पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो हज़रत मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलिब हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 570 ईस्वी में पैदा थिया ऐं 632 ईस्वी में मदीने में वफ़ात कयाऊं। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 40 वरियनि जी ॼमार में नबूअत मिली। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हयाती जो मुख़्तसर अहवाल हिन रीत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अञा माउ जे पेट में हुआ जो संदसि वालिद अब्दुल्ला वफ़ात करे वियो। पैदाइश जे कुझु ई सालनि खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमड़ आमना बि जहान छॾे वई। अरबस्तान जी क़दीम रवायतुनि मूजिबि हिकु रेगिस्तानी औरत दाई हलीमा सादिया पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पालना कई। पीर जी गैर मौजूदगी में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो अब्दुल मुतलिब पाण सगोरन खे संभालींदो हो। ॾाॾे जी वफ़ात खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अबू तालिब पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो संभालींदड़ बनियो। अबू तालिब हिकु वापारी हो, तंहिं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साणसि गॾु के वापारी सफ़र बि कया। पाण सगोरन 25 सालनि जी उमिरि में मके जी हिकु बेवा औरत बीबी ख़दीजा सां निकाह कयो, जंहिंजी उमिरि 40 साल हुई। पाण सगोरन जी उमिरि जॾहिं 40 साल थी, उन वक़्तु ख़ुदा जी पहिरीं वही पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थी। उन ई वक़्तु पाण मके जे भरिसां हिरा नाले हिकु गार में हुआ, जिते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर करे अकेलाईअ में ईंदा हुआ। हिते मलाइक जिब्राइल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो ऐं इहा ख़बर ॾिनई त अल्लाह ताला अव्हां खे पंहिंजो पैगंबर बनायो आहे। पाण सगोरन ते जेके पहिरियूं आयतूं लथियूं से सूरह अलग जी शुरू में मौजूद आहिनि। क़ुरान पाक हिकु ई वक़्तु हिकु किताब जी सूरत में न लथो, पर थोरो थोरो थी लथो। अहिड़ी तरह 23 सालनि जे अरसे में उहो मुकमिल थियो। क़ुरान करीम जी हिफ़ाज़त जे लाइ पहिरें ॾींहं खां ई गैर मामूली बंदोबस्तु कयो वियो हो। जॾहिं क़ुरान जो को हिसो लहण वारो हूंदो हो त जिब्राइल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ईंदो हो ऐं क़ुरान जो उहो हिसो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पढ़ी ॿुधाईंदो हो। पैगंबर इस्लाम पहिरियों उहो पाण चङी तरह यादि कंदा हुआ, पोइ उहो लिखाईंदा हुआ। पैगंबर इस्लाम पाण लिखणु न ॼाणंदा हुआ, पर पंहिंजे साथियुनि मां केतिरनि खे उन ई कम लाइ मुक़ररु कयो हुआऊं। उहे कातिबा ते वही जे नाले सां सॾिया वेंदा हुआ। रहमतुल आलमीन वटि हर वक़्तु को न को वहीअ जो कातिब मौजूदु रहंदो हो त जीअं क़ुरान जी लथल हिसे खे उन ई महल ई लिखी वठे। उन ई मामले में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो त बंदोबस्तु कंदा हुआ जो हिजरत जे नाज़िक सफ़र में बि हिकु वहीअ जे कातिब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे पाण सां गॾु रखियाऊं। साणनि गॾु सफ़र में ॿियनि ज़रूरी शयुनि सां गॾु कलम ऐं काग़ज़ बि हो, त जीअं हू जेकॾहिं सफ़र जे दौरान क़ुरान जो को हिसो लहे त उन ई महिल उहो लिखी वठिजे। किताबत सां गॾु क़ुरान जी हिफ़ाज़त जो ॿियो बंदोबस्तु ही कयो वियो त अक्सर सहाबी क़ुरान जे नाज़िल थियल हिसे खे यादि करे वठंदा हुआ ऐं उन्हीअ खे रोज़ानो पंहिंजी निमाज़ुनि में पढ़ंदा हुआ। अहिड़ी तरह हिकु ई वक़्तु क़ुरान जी हिफ़ाज़त ॿिनि तरीक़नि सां थींदी रही। हिकु पासे उन्हीअ खे उन वक़्त जे काग़ज़ ते लिखियो वेंदो हो
ऐं ॿिए पासे उन्हीअ खे यादि करे इंसानी हाफ़िज़े में महफ़ूज़ कयो वेंदो हो। एसी ताईं जो जॾहिं सॼो क़ुरान पाक नाज़िल थी वियो त जिब्राईल पैगम्बर इस्लाम वटि आयो। इन क़ुरान जी मौजूदा तरतीब सां सूरह फ़ातिहा खां वठी सूरह नास ताईं पढ़ी ॿुधायो। पोइ पैगम्बर इस्लाम उन ई तरतीब सां सभिनी सहाबिन खे सॼो क़ुरान पढ़ी ॿुधायो। अहिड़ी तरह केतिरा ई अहिड़ा असहाबी हुआ जिन खे क़ुरान मौजूदा तरतीब सां यादि हो। हू रोज़ाना उहो निमाज़ ऐं निमाज़ खां ॿाहिरि पढ़ंदा ऐं ॿियनि खे पढ़ाईंदा हुआ। अहिड़ी तरह पैगम्बर इस्लाम जी ज़िंदगी में ई क़ुरान पंहिंजी मौजूदा सूरत में तरतीब ॾेई वियो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ख़लीफ़े अबू बकर तरतीब ॾिनल क़ुरान खे हिकु जिल्द जी सूरत में तयारु करायो। पोइ होरियां होरियां उन जा नकुल सभिनी शहरनि में पखिड़िजी विया। नबूअत मिलण खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी बदिलजी वई। पाण गार हिरा में वञणु छॾे ॾिनऊं ऐं माण्हुनि खे अल्लाह जो पैगाम पहुचाइण में मसरूफ़ थी विया। उन ई वक़्तु मके में शिरक पखिड़ियल हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे ॿुधाइणु शुरू कयो त शिरक हिकु बेबुनियाद मज़हब आहे। सही मज़हब उहो आहे त माण्हू हिकु ख़ुदा जी परस्तार बणिजी उन ई जा हुकुम मञे ऐं उन जी मर्ज़ी मूजिबि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। आख़िरत में तौहीद वारे मज़हब जी क़ीमत हूंदी। शिरक वारो मज़हब आख़िरत में क़बूल न कयो वेंदो। अल्लाह पाक मोहिदीन खे जन्नत में दाख़िल कंदो ऐं मुशरिकनि खे दोज़ख में। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत जो तरीक़ो घणो करे ही हूंदो हो त पाण सगुरा माण्हुनि सां मिली खेनि क़ुरान जो को हिसो ॿुधाईंदा हुआ। कॾहिं कॾहिं माण्हुनि जे मेड़ में वञी चवंदा हुआ त ए माण्हूअ ही चओ त अल्लाह खां सवाइ को बि माबूद कोन्हे, अवी भलाई पाईंदा। अहिड़ी तरह पाण शिरक जे मुक़ाबले में तौहीद जी दावत ॾींदा रहिया। शुरू में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्फरादी दावत जो तरीक़ो अख़्तियार कयाऊं। अटकल 3 सालनि खां पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुलियल ऐलान सां माण्हुनि खे दावत ॾिनी। हाणे माण्हुनि पारां मुखालफ़त शुरू थी वई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जी दावत ॾींदा हुआ। उन ई वक़्तु मके जा माण्हू ऐं अरबस्तान जा ॿिया सभई क़बीला शिरक खे पंहिंजो मज़हब बनायो वेठा हुया। उन ई जे करे माण्हुनि जी मुखालफ़त फितरी हुई। उन्हनि माण्हुनि खे महसूसु थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि संदन अबाणे मज़हब तां हटाइण था चाहिनि ऐं खेनि हिकु नए मज़हब जो पोइलक बनाइण था चाहिनि। इहा ॻाल्हि हिननि जी सहब खां ॿाहिरि हुई। तंहिंखां सवाइ मके वारनि जे लाइ शिरक जो हिकु वापारी पहलू बि हो। मके में ज़राइत या गुज़र जो को ॿियो ज़रियो मौजूदु न हो। अलबत्ता उते सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो जोड़ियल मुक़द्दस काबो हो। मके जे सरदारनि उन ई काबे में अरबस्तान जे सभिनी क़बीलनि जा बुत रखी छॾिया हुआ, जिन जो तादाद 360 हो। अरबस्तान जा माण्हू सॼो साल काबे ऐं उन में रखियल बुतनि जी ज़ियारत जे लाइ ईंदा हुआ। इहे माण्हू न रुगो काबे में नज़राना ॾींदा हुआ, पर उन्हनि जे अचण सां मके में वापार बि थींदो हो। उन्हनि ॿिन्ही सबबनि जे करे मके जा घणा तणा माण्हू पैगम्बर इस्लाम जा सख़्तु मुखालिफ़ बणिजी विया। उन ई हूंदे बि संजीदा माण्हुनि पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम जी सचाईअ खे महसूसु कयो। इहे माण्हू होरियां इस्लाम क़बूल करणु लॻा। एसी ताईं जो 13 सालनि जे दावती अमल खां पोइ मके ऐं आसपास जा अटकल 200 मर्द ऐं औरतूं इस्लाम जे दायरे में दाख़िल थी विया। मके जी सरदारी कुरैश कबीले जे हथ में हुई। उन ई कबीले जा सरदार जहिड़ो अबू जहल ऐं अबू लहब वग़ैरह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सख़्तु मुखालिफ़ बणिजी विया। हिननि पहिरीं त ताक़त जे ज़रिए कोशिशि कई त
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन उते न पखिड़िजे, पर हिननि महसूस कयो त संदन इहा कोशिश घणी कामयाब न पई थिए। उन ई दौरान पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अबू तालिब बि गुज़ारे वियो, जेको कुरैशन जो सरदार, पाण सगोरनि जो सरपरस्त ऐं हिमायती हो। अबू तालिब जे लाॾाणे खां पोइ मके जे सरदारनि जी दुश्मनी घणी वधी वई। हू बिना कंहिं रोक टोक जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ कारवायूं करण लॻा। उन ई वक़्तु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महसूस कयो त मके जूं हालतूं हाणे संदन लाइ साज़गार न रहियूं आहिनि। तंहिं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साथियुनि खे मोकल ॾिनऊं त हू वक़्ती तौर ते मको छॾे पाड़ेसरी मुल्क हबश हलिया वञनि। पाण पंहिंजे लाइ उहो फ़ैसिलो कयो त अरबस्तान जे हिकु ॿिए शहर ताइफ़ वञनि ऐं उते पंहिंजे लाइ हिमायत हथु कनि। तंहिं करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताइफ़ ॾांहुं रवाना थिया, उन ई सफ़र में पाण सगोरनि सां फ़क़ति हिकु ख़ादिम ज़ैद गॾु हो, पर उन ई सफ़र जो को हाकारी नतीजो न निकितो। ताइफ़ जा सरदार बि मकई सरदार जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुखालिफ़ बणिजी विया। हिननि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निहायत ख़राब हालत हली। तंहिं करे पाण ताइफ़ मां मोटी ॿीहर मके आया, पर मके में रहण जे लाइ कंहिं सरदार जी हिमायत ज़रूरी हुई। तंहिं करे पाण पंहिंजे ख़ादिम जे वसीले मके जे हिकु मुशरिक सरदार मुतअम बिन उदई ॾांहुं नियापो मोकिलियो ऐं चयो त तूं मूंखे पंहिंजी हिमायत में वठि त जीअं मके में रही सघां। अरबस्तान जी क़दीम क़बाइली निज़ाम मूजिबि ईअं करणु ज़रूरी हो। मुतअम बिन अदीअ जी रज़ामंदीअ सां पाण सगोरा मके में दाख़िल थिया, पर मके जे सरदारनि जी मुखालफ़त एतिरी त वधी चुकी हुई जो पाण सगोरनि जे लाइ मके में वधीक रहणु मुमकिन न हो। तंहिं करे 13 साल मके में तबलीग खां पोइ माठ मिठीअ में मदीने हलिया विया। मदीने पहुचण खां पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरें जुमे जे ख़ुतबे में जेको पहिरियों ख़ुतबो इरशाद फ़रमायाऊं, उहो सॼो इब्न हिशाम नकुल कयो आहे। उन ई जो तर्जुमो हिन रीत आहे। साराह ऐं सना खां पोइ पाण सगुरनि फ़रमायो, ए माण्हू, पंहिंजे अॻिते जे लाइ मोकिलियो। ॼाणे वठो त अव्हां जे मथां मौत जो वक़्तु ज़रूरु ईंदो ऐं पोइ अव्हीं पंहिंजी ॿकरियुनि खे अहिड़ी तरह छॾे वेंदो जो उन्हनि जो को बि धड़ाड़ न हूंदो। पोइ ज़रूरु हर माण्हूअ जो रब खेसि चवंदो ऐं हिन ऐं संदसि रब जे विच में न को तर्जुमान हूंदो ऐं न को पर्दो जेको उन्हनि खे लिकाए, छा अव्हां वटि मुंहिंजो पैगंबर न आयो हो ऐं उन ई अव्हां खे मुंहिंजो पैगाम न पहुचायो ऐं मूं अव्हां खे माल ॾिनो ऐं अव्हां जे मथां पंहिंजी बाझ कई, पोइ अव्हां पंहिंजे लाइ अॻियां छा मोकिलियो? पोइ उहो माण्हू पंहिंजे साॼे ऐं खाॿे ॾिसंदो त खेसि कुझु बि नज़र न ईंदो। पोइ हू पंहिंजे अॻियां ॾिसंदो जिते दोज़ख खां सवाइ खेसि ॿियो कुझु बि नज़र न ईंदो। तंहिं करे अव्हां मां जेको शख़्स उन जी सघ रखे थो सो पंहिंजे चहिरे खे दोज़ख खां बचाए, पोइ उन ई लाइ खजूर जी शीशी छो न हुजे, ऐं जे हू उहा बि ॾेई न सघे त हू हिकु सुठी ॻाल्हि जे ज़रिए पाण खे बचाइण जी कोशिशि करे, छो त इंसान जे हर अमल जो बदिलो 10 खां वठी 70 ताईं ॾिनो वेंदो ऐं अव्हां जे मथां ख़ुदा जी रहमत ऐं सलामती हुजे। पाण सगोरा मके में 13 साल रहिया। उते निमाज़ बाजमायत फ़र्ज़ न थी हुई। बाजमायत निमाज़ हिजरत खां पोइ फ़र्ज़ थी। तंहिं करे मदीने पहुची पाण सगोरनि सभ खां पहिरीं जेको कमु कयो उन ई मां हिकु अहम कमु ही हो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदरि हिकु मुनासिब ज़मीन ख़रीद करे उन जे मथां इहा मस्जिद अदराई जेका अॼु वधीक वैकरी थी मदीने जी मस्जिद नबवी जे नाले सां मशहूरु आहे। मस्जिद जे बारे में पाण सगोरनि फ़रमायो, मस्जिदूं
मुत्तक़ियुनि जा घर आहिनि, यानी मस्जिदूं ईमान वारनि जे लाइ तक़वा जो मर्कज़ आहिनि। मस्जिद जी अदावत खां पोइ पाण सगोरनि उन ई सां गॾु हिकु हुजरे में क़याम फ़रमायो। उते पाण बाक़ाइदा 5 वक़्तनि जी निमाज़ जो निज़ाम क़ाइमु कयो। फज्र, अॻी, विची, सांझी ऐं सोमहणी। उन ई सां गॾु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जी निमाज़ जो निज़ाम क़ाइमु कयो, जेका हिकु हफ़्तेवार निमाज़ आहे ऐं वॾे इज्तिमाही निमाज़ जी हैसियत रखे थी, जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ सां गॾु ख़ुतबो बि शामिल फ़रमायो, जेको ईमान वारनि जे लाइ हफ़्तेवार ज़िक्र ऐं नसीहत जो ज़रियो आहे। मदीने में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंज़ीम ऐं इस्तेहकाम जा मुख़्तलिफ़ कम कया। मिसाल तौर हिजरत खां पोइ मदीने जहिड़ी नंढी आबादी में हिकदमि 200 खां बि मथे माण्हुनि जो वाधारो थी वियो। उहो हिकु वॾो समाजी मसइलो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी निबेरे लाइ इहा तदबीर अख़्तियार कई, जंहिंखे इस्लाम जी तारीख़ में मुआख़ात यानी भाईचारो क़ाइमु करणु चयो वञे थो। उन जी सूरत हीअ हुई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरां ईंदड़ मुहाजिरनि ऐं मदीने में रहंदड़ अंसारनि जे विच में भाइपीअ वारो नातो क़ाइमु करे छॾियो। अहिड़ी तरह हिकु मुहाजिर कंहिं अंसारी सां गॾु संदसि घर ऐं कारोबार में भाउ जीअं शरीक थी वियो। तारीख़ ॿुधाए थी त इहे माण्हू सगन भाइरनि जीअं गॾिजी रहंदा हुआ। मंझंदि कॾहिं बि कंहिं मामले में झगड़ो न थियो। कुझु अरसे खां पोइ पाण मुरादो उन ई भाई पीउ जी घुर्ज न रही। ॿाहिरां ईंदड़ मुस्लमान जिन खे मुहाजिर चयो वेंदो हो, तिन खे इहा ॻाल्हि पसंदि न हुई त हू कंहिं ॿिए जे मथां बार बणिजनि। तंहिं करे हर को सरगर्मीअ सां कंहिं न कंहिं कम में लॻी वियो। कंहिं मज़दूरी कई त को ज़राइत ऐं ॿी वापार वड़े में झुंबी वियो। अहिड़ी तरह थोरनि ॾींहंनि खां पोइ उन्हनि मां हर को मुआशी तौर ते पंहिंजे पेरनि ते बीह वियो। ॿियो मसइलो ही हो त उन ई वक़्तु मदीने में मुस्लमाननि सां गॾु मुशरिक ऐं यहूदी बि आबाद हुआ। पैगम्बर इस्लाम उन ई मसइले जे निबेरे जे लाइ हिकु मंशूर जारी कयो, जंहिंखे आम तौर सहीफ़ाए मदीना चयो वेंदो आहे। मदीने में जीअं त मुस्लमाननि जी घणाई हुई, तंहिं करे उते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हैसियत सरदार या हाकिम जहिड़ी हुई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उन ई हाकिमानी हैसियत तहत सहीफ़ाए मदीना में उहो ऐलान फ़रमायो त हिते जे सभिनी माण्हुनि खे बराबरीअ वारा हक़ हासिल हूंदा। हर कंहिंखे मज़हब ऐं कल्चर जी आज़ादी हूंदी। मुस्लमाननि जा मामला शरीयत मूजिबि तय कया वेंदा ऐं मुशरिकनि ऐं यहूदियुनि जा मामला संदन रवायतुनि या क़बाइली रवाज मूजिबि निबेरिया वेंदा। मके जी भेट में मदीनो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीद वारी दावत जे लाइ साज़गार साबित थियो। इस्लाम पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु मदीने में दाख़िल थी चुको हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण खां पोइ उन्हीअ में वधीक इज़ाफ़ो थियो, एसी ताईं जो थोरे ई वक़्त में मदीने जा घणा माण्हू इस्लाम क़बूल करे पाण सगोरनि जा साथी बणिजी विया। इहा सूरतहाल मके जे सरदारनि खे न वणी। खेनि इहो पसंदि न हो त जंहिं शख़्स खे हिननि मके मां हिजरत करण ते मजबूर कयो हो, उहो मदीनो पहुची पंहिंजे लाइ हिकु सघारो मर्कज़ बनाए वठे ऐं नेठ संदन शिरक वारे मज़हब जे लाइ सख़्तु ख़तरो बणिजी वञे। पंहिंजे उन ई अहसास जे आधार ते हिननि पैगम्बर इस्लाम जे ख़िलाफ़ जंगी क़दम खणण जो फ़ैसिलो कयो। हिननि चाहियो त हू जंहिं मज़हब खे आम मुखालफ़त जे ज़रिए ख़तमु करे न सघिया, तंहिंखे तलवार जी ताक़त सां ख़तमु करे छॾनि। हिजरत खां पोइ मके जे सरदारनि जारिहाणियूं कारवायूं शुरू करे छॾियूं। उन ई मां हिकु वाक़ियो उहो आहे जंहिंखे बदरुल उला चयो वञे थो। पर पैगम्बर इस्लाम ऐं मके जे सरदारनि जे विच में पहिरियों वॾो मुक़ाबिलो उहो आहे जेको बदर जी जंग जे नाले सां मशहूरु थियो।
उहा लड़ाई मके जे सरदारनि जी अगराईअ जे नतीजे में पेश आई। बदर वारे हंध ते 2 हिजरी में ॿिन्ही दुरियुनि जे विच में हथियारबंद वेड़ थी। ख़ुदा जी ख़ासि मदद सां पैगंबर इस्लाम ऐं संदसि साथी सोभारा थिया। मके जा 70 माण्हू मारिजी विया ऐं एतिरे ई तादाद में क़ैदी बनाया विया। बदर जी शिकस्त मके जे सरदारनि खे अञा बि वधीक भड़काए छॾियो। हू पंहिंजे अवाम खे उहो चई उभारण लॻा त असांखे बदर जी मक़तूलीन जो प्लान वठिणो आहे। उन जे नतीजे में केतिरा ई भेरा ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि में नंढियूं नंढियूं झड़पूं थियण लॻियूं। एतिरे क़द्र जो 3 हिजरी में हिननि हिकु वॾो लश्कर तयारु कयो ऐं उहो वठी अची मदीने जी सरहद ते पहुता, जिते उहद जबल वटि ॿिन्ही धुरियुनि जे विच में सख़्तु लड़ाई लॻी। उन ई जंग में पहिरीं अहले ईमान ग़ालिब आया, पर पोइ हिकु ग़लतीअ मां फ़ाइदो वठी मके जी फ़ौज ॿीहर मुस्लमाननि ते हलां करे ॾिनी। उन ई ॿीहर हमले में मुस्लमान बीह न सघिया। इस्लामी फ़ौज जा केतिरा ई माण्हू शहीद थी विया। नेठि मके वारनि फतह हासिल कई। पैगंबर इस्लाम महसूस कयो त जंग सां उन ई मामले जो निबेरो थियण वारो कोन्हे। तंहिं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॿी तदबीर अख़्तियार कयऊं। 6 हिजरीअ में हिकु ख्वाब मूजिब पाण सगोरन ऐलान फरमायो त पाण मके वेंदा ऐं उते काबे जो तवाफ़ ऐं उम्रे जी इबादत अदा कंदा। उन ई मूजिब अटकल 1400 साथियुनि सां गॾु पाण सगोरा मदीने खां मके ॾांहुं रवाना थिया। उहो हिकु पुरअमन सफ़र हो ऐं उन जो जंग सां को बि वास्तो न हो। मके में उन क़िस्म जा पुरअमन वफ़द अचण का नई ॻाल्हि न हुई। अरबस्तान जा मुख़्तलिफ़ क़बीला काबे जी ज़ियारत जे लाइ लगातार ईंदा रहंदा हुआ, पर मके जे सरदारनि जे लाइ इहा ॻाल्हि सहप खां ॿाहिरि हुई। तंहिं करे पैगंबर इस्लाम जॾहिं हुदैबिया वारे हंधि पहुता त मके जे सरदारनि उते अची खेनि अॻिते वधण खां रोकियो। मके जे सरदारनि इहा ॻाल्हि पंहिंजी अना जे ख़िलाफ़ सम्झी त जिन माण्हुनि खे हिननि मके मां कढियो हो सो ॿीहर मके में अची दीनादास्ती उम्रे जी रस्म अदा कनि। हाणे पैगंबर इस्लाम हुदैबिया में तरसी पियो ऐं मके जे सरदारनि सां ठाह जूं ॻाल्हियूं मुहाड़ियूं शुरू करे छॾियूं। उन्हनि ॻाल्हियुनि मुहाड़ियुनि में 15 ॾींहं गुज़री विया। नेठि ॿिन्ही धुरियुनि जे विच में सुलह जो उहो मुआहिदो थियो जेको सुलह हुदैबिया जे नाले सां मशहूरु आहे। पैगंबर इस्लाम उन ई मुआहिदे में मके वारनि जा सभु शर्त यकतरफ़ी तौरु मंज़ूर करे वरिता। अलबत्ता पाण सगोरनि जी तजवीज़ ते हिकु फ़िक्रे जो वाधारो कयो वियो त ईंदड़ 10 सालनि ताईं मुस्लमाननि ऐं मके जे कुरैशनि जे विच में सिधी या अणसिधी तरह जंग न थींदी। उन ई मुआहिदे खां पोइ पाण सगोरा हुदैबिया मां मदीने मोटी आया। सुलह हुदैबिया खां पोइ जंग जो ख़तरो टरी वियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुकून हासिल थियो। हाणे पैगंबर इस्लाम पंहिंजी दावत खे सघारो ऐं मुस्तहकम करण जो कमु शुरू कयो। उन ई सिलसिले जो हिकु कमु ही हो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबस्तान जी सरहदनि सां लॻ हुक्मरानी कंदड़ हाकिमनि ऐं बादशाहनि जे नाले दावती ख़त रवाना कया, जहिड़ोकि मिस्र ऐं शाम वग़ैरह जे हुक्मराननि जे नाले। पाण सगोरनि जा असहाबी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दावती ख़त खणी उन्हनि हाकिमनि वटि विया। उन ई मां फ़क़ति हिकु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त सां ख़राबु हालत हली। उहो ईरान जो बादशाह किसरा हो, जंहिं उन ख़त खे पंहिंजे शान जे ख़िलाफ़ु सम्झो ऐं उहो फाड़े उछलाए छॾियो। इहा ख़बर जॾहिं पाण सगोरनि खे पई त पाण फरमायूं किसरा ख़ुदि पंहिंजी सल्तनत जा टुकड़ा करे छॾिया। उन ई खां सवाइ बाक़ी हाकिमनि ऐं बादशाहनि पाण सगोरनि जे मोकिलियल ख़तनि खे इज़त ऐं एतिराम सां वरितो। केतिरनि हाकिमनि त पाण सगोरनि जे सफ़ीरनि खे सूखड़ियूं पाखड़ियूं ॾेई रवानो कयो। उन्हनि मां किन इस्लाम पिणु क़बूल कयो, जहिड़ो हबश जो बादशाह निजाशी। सुलह हुदैबिया मां ज़ाहिर त जेतोणीकि मके वारनि जे फ़ाइदे में हुई,
पर उन जो हिकु अज़ीम फ़ाइदो इस्लाम जे हक़ में निकितो। इहो हीअं त जॾहिं इहा ॻाल्हि मशहूरु थी त पैगम्बर इस्लाम ऐं मके वारनि जे विच में जंग न करण जो ठाह थियो आहे त ॿिन्ही धुरियुनि जे विच में माहौल पुरअमन थी वियो, जंहिं जे नतीजे में ॿिन्ही जे विच में बिना रोक टोक जे अच वञ थियण लॻी। मके ऐं ॿियनि अरब क़बीलनि जा माण्हू मदीने अचण लॻा। अहिड़ी तरह मदीने जा मुस्लमान मुशरिक क़बीले में वञण लॻा। उन ई मेल जोल जे नतीजे में पाण मुरादो इस्लाम बहस हेठि अचणु लॻो। मुशरिकनि ऐं तौहीद जे दायनि जे विच में बहस मुबाहिसा थियण लॻा, जंहिं जे नतीजे में इस्लाम जी दावत तेज़ी सां चौधारी पखिड़जण लॻी। अरबस्तान जा माण्हू इस्लाम जे गुणनि खां वाक़ुफ़ थी वॾे अंग में इस्लाम में दाख़िल थियण लॻा। ऐसी ताईं जो 2 सालनि जे अंदरि मुस्लमाननि जे अंग में गैर मामूली वाधारो थी वियो। पोइ हीअं थियो जो मके जे कुरैशनि जे कुझु माण्हुनि पाण सगोरनि जे हिकु साथारी क़बीले जे ख़िलाफ़ जारहाणी कार्रवाई कई। उहो मामिलो सुलह हुदैबिया जी सरासर ख़िलाफ़ हो। उन वाक़े खां पोइ पाण सगोरनि सुलह हुदैबिया जे ख़ात्मे जो ऐलान करे छॾियो ऐं 10,000 सहाबिन ते मुश्तमिल लश्कर वठी मदीने खां मके रवाना थिया। हुदैबिया जे सफ़र वक़्तु पाण सगोरनि सां फ़क़ति 1400 माण्हू हुआ। उन जी भेट में मौजूदा सफ़र में पाण सगोरनि सां गॾु साथियुनि जो तादादु 10,000 हो। अददी सघ में उहो वाधारो एतिरो त घणो हो जो मके जा माण्हू उन्हनि जे मुक़ाबले जी हिमत करे न सघिया। तंहिं करे हिननि मुक़ाबिलो करण खां सवाइ हार मञी वरिती ऐं मको बिना जंग जे फ़तह थी वियो। उहो वाक़ियो 8 हिजरी जो आहे। मके जे मुशरिकनि पैगम्बर इस्लाम जी तमामु घणी मुखालफ़त कई हुई। हू पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़त्ल करण जे पोयां हुआ, पाण सगोरनि सां जंगियूं कयूं। अहिड़ी तरह हू मुख़्तलिफ़ संगीन क़िस्म जी ज़ियादतियुनि खां पोइ बदतरीन क़िस्म जा ॾोहारी बणिजी चुका हुआ ऐं जेकॾहिं खेनि क़त्ल कयो वञे हा त उहो अमल संदन ॾोहनि जे लिहाज़ खां घटि हो। पर पैगम्बर इस्लाम आला इख़लाक़ जो सबूत ॾींदे संदन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। एतिरे क़दुरु जो खेनि मलामत बि न कयई ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी लाइ माफ़ी जो ऐलान कंदे फ़रमायो, वञो अमीं सभु आज़ादु आहियो। उन ई वक़्त जी हालतुनि में उहो हिकु गैर मामूली सलूक हो। मके जा मुशरिक उहो सम्झी रहिया हुआ त फ़तह खां पोइ खेनि संदन न माफ़ी जोगनि ॾोहनि जे करे क़त्ल कयो वेंदो, पर पैगम्बर इस्लाम बिना कंहिं शर्त जे सभिनी खे माफ़ करे छॾियो। उन ई गैर मामूली सलूक संदन ज़मीरुनि खे धुंधाड़े छॾियो। इन्हनि महसूसु कयो त हाणे इन्हनि जे लाइ सरकशीअ जो तरीक़ो कंहिं बि नमूने जाइज़ कोन्हे। हेॾे वॾे इंसानी सलूक खां पोइ हाणे खेनि पैगम्बर इस्लाम जे दीन में दाख़िल थियणु खपे। तंहिं करे ईअं ई थियो ऐं मके जा सभु माण्हू इस्लाम क़बूल करे पाण सगोरनि जा साथी बणिजी विया। उन ई खां पोइ पैगम्बर इस्लाम मके में हिकु शख़्स खे पंहिंजे पारां हाकिम मुक़ररु कयो ऐं पाण सगोरा ताइफ़ ॾांहुं रवाना थी विया। उन ई सफ़र में पाण सगोरनि सां 10,000 खां बि वधीक साथी गॾु हुआ। रस्ते में पाण सगोरा उन ई हंधि पहुता जंहिंखे क़दीम ज़माने में हुनैन चयो वेंदो हो। हिते पाण सगोरनि जो रस्तो 2 टकरियुनि जे विच मां थी गुज़रियो। टकरियुनि जे मथां हवाज़िन क़बीले जा माण्हू आबाद हुआ। पाण सगोरा ख़ामोशी सां रस्तो तय करे रहिया हुआ त ओचितो हवाज़िन जे माण्हुनि उन ई वक़्तु तीरनि सां हमिलो करे ॾिनो। जॾहिं पाण सगोरा साथियुनि समेत 2 टकरियुनि जे विच में हुआ। उन ई ओचिते हमले जे करे शुरूआती मरहले में इस्लामी लश्कर में अफ़रा तफ़री जी कैफ़ियत पैदा थी ऐं माण्हू हेॾां होॾां भॼण लॻा, पर पाण सगोरा पंहिंजी जाइ ते ॼमिया रहिया। पाण सॾु करे फ़रमायो, ए ख़ुदा जा बाना, मूं तरफ़ अचो। उहो आवाज़ ॿुधी माण्हुनि खे होश आयो ऐं हू ॿीहर मोटी आया ऐं पेर खोड़े दुश्मन जो मुक़ाबिलो कयऊं ऐं दुश्मन खे शिकस्त ॾिनऊं।
उन ई वाक़े खे इस्लामी तारीख़ में ग़ज़वाए हुनैन चयो वेंदो आहे। उन ई फतह खां पोइ क़बीले हवाज़िन जा 6000 माण्हू गिरफ़्तार कया विया। माले गनीमत तौरु उठ, ॿकरियूं ऐं ॿियो बि खोड़ सारो सामान हथ चढ़ियो। उहे 6000 क़ैदी जंगी दुआरनि जी हैसियत रखंदा हुआ। आम रवाज मूजिबि हू उन जे क़ाबिल हुआ त खेनि क़तल कयो वञे, पर पैगम्बर इस्लाम सभिनी खे बिना शर्त जे माफ़ करे छॾियो। पाण सगुरनि जो उहो सुहिणो सलूक उन्हनि माण्हुनि जे लाइ बेहद असराइतो हो। उन ई खां मुतासिर थी क़बीले हवाज़न जा सभु मर्द ऐं औरतूं ईमान आणे दीन इस्लाम में दाख़िल थी विया। उन ई खां पोइ पाण सगोरा ताइफ़ ॾांहुं वधिया। ताइफ़ क़दीम अरबस्तान जो वाहिद अहिड़ो शहर हो जंहिंखे कोट ॾिनल हो। ताइफ़ वारनि किले जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। अहिड़ी तरह हू किलो बंदि थी वेही रहिया। पैगम्बर इस्लाम ताइफ़ में घणो अरसो न टिकिया, बल्कि खेनि संदन हाल ते छॾे मदीने मोटी आया। क़दीम अरबस्तान में मके खे मरकज़ी हैसियत हासिल हुई। माण्हुनि वटि मके जो अॻुवाणी वारो मुक़ाम हो। हाणे मको फ़तह थी वियो ऐं उते जे माण्हुनि इस्लाम क़बूल करे वरितो हो। तंहिं करे उते पैगम्बर इस्लाम जो इक़्तिदार क़ाइमु थी वियो। उन ई खां पोइ सॼी सूरत हाल बदिलजी वई। हाणे अरबस्तान जे क़बीलनि महसूसु कयो त खेनि बि उहो ई दीन अख़्तियार करणु खपे जेको मके वारनि जो दीन आहे, यानी दीन इस्लाम। उन ई खां पोइ सॼे अरबस्तान में हिकु नओं अमल शुरू थी वियो। उहो ही त मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में रहंदड़ क़बीला वफ़दनि जी शिकिल में पंहिंजा नुमाइंदा मदीने मोकिलण लॻा त जीअं हू इस्लाम में दाख़िल थियनि ऐं पैगम्बर इस्लाम सां नओं अहदनामो करे इस्लामी रियासत सां पंहिंजा लाॻापा सुधारे सघनि। उन ई साल एतिरा त वफ़द आया जो उहो साल आमुल वफ़ूद याने वफ़दनि जो साल सजण लॻो। अहिड़ी तरह हिक ॿिए पोयां सभु क़बीला इस्लाम जे दायरे में दाख़िल थी विया। उन्हनि मां हिकु ताइफ़ जो क़बीलो बि हो। अरबस्तान में इस्लाम जी ताक़त खे मुस्तहकम करण खां पोइ पाण सगोरनि हज करण जो इरादो फ़रमायो। उन ई खे इस्लामी तारीख़ में हजतुल विदा चयो वञे थो। पंहिंजी उमिरि जे आख़िरी साल पाण सगोरा मदीने खां मके रवाना थिया। उन ई सफ़र में मुस्लमान बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हलिया। तंहिंखां सवाइ मुल्क में जॾहिं इहा ख़बर पखड़ी त चइनी पासनि खां मुख़्तलिफ़ क़बीलनि जा माण्हू मके अचण लॻा, उते पाण सगोरनि पंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी हज अदा करणु फ़रमायो त उन ई वक़्तु लॻभॻि 1.25 लाख माण्हू उन ई अज़ीम इबादत में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु शरीक हुआ। उन ई हज जे मौक़े ते पाण सगोरनि माण्हुनि खे जेका तालीम ॾिनई, उन ई मां हिकु उहो ख़ुतबो बि हो जेको हजतुल विदा जे नाले सां मशहूरु आहे। उहो ख़ुतबो गोया इस्लाम जो अबदी मंशूर आहे। उन ई ख़ुतबे में पाण सगोरनि फ़रमायो, बेशक अव्हांजो खून ऐं अव्हांजो माल अव्हांजे मथां हराम आहे। जहिड़ीअ तरह अव्हांजो ही ॾींहुं अव्हांजे हिन महीने में अव्हांजे हिन शहर में हराम आहे। ॿुधी छॾियो त जाहिलियत जे ज़माने जी हर शइ मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे ऐं जाहिलियत जा सभु खून बातिल कया विया आहिनि ऐं सभ खां पहिरियों खून जेको आउं बातिल करियां थो सो असांजो खून रबिया बिन हारिस जो रत आहे ऐं जाहिलियत जा सभु व्याज ख़तमु कया था वञनि ऐं सभिनी खां पहिरियों व्याज जेको आउं ख़तमु थो करियां सो असांजे ख़ानदान जो व्याज अब्बास बिन अब्दुल मुतलिब जो व्याज आहे। इहे सभु जा सभु बातिल आहिनि। अवीं माण्हू औरतुनि जे मामले में ख़ुदा खां डिॼो। अवां उन्हनि खे अलाह जी अमानत तौरु हासिल कयो आहे ऐं इहे अव्हां लाइ निकाह खां पोइ हिलाल कयूं वयूं आहिनि ऐं अव्हां जे मथां उन्हनि जो उहो हक़ आहे त अवीं संदन खाधे पीते ऐं कपिड़े लटे जो बंदोबस्तु करियो। ऐं आउं अव्हां जे विच में हिकु शइ छॾे रहियो आहियां, जेकॾहिं अव्हां उहा मज़बूती सां झली त गुमराह न थींदव। उहा शइ ख़ुदा जो किताब आहे। ए माण्हू हो, छा अव्हां खे ख़बर आहे त अवीं कहिड़े महीने ऐं कहिड़े ॾींहं में आयो ऐं अवीं कहिड़े शहर में आयो
माण्हुनि वराणियो हराम महीने, हराम ॾींहं ऐं हराम शहर में। पाण फरमायाऊं, अव्हांजो खून, अव्हांजो माल ऐं अव्हां जूं इज़तूं अव्हां जे मथां क़यामत ताईं अहिड़ी तरह हराम आहिनि जहिड़ी तरह ही ॾींहुं, अव्हांजो ही महीनो ऐं अव्हांजो ही शहर हराम आहे। पोइ फरमायाऊं, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं उन ई मूजिबि अमल कयो। ख़बरदार ज़ुल्म न कजो, ख़बरदार ज़ुल्म न कजो। बेशक कंहिं मुस्लमान खे ॿिए कंहिंजो माल वठणु जाइज़ कोन्हे सवाइ उन ई जे त धणी राज़ी हुजे। ॿुधो, जाहिलियत जो हर खून ऐं माल ऐं वॾाई क़यामत ताईं मुंहिंजे ॿिन्ही पेरनि जे हेठां आहिनि। तव्हां कंहिं ते ज़ुल्म करियो, न अव्हां ते मथां को ज़ुल्म कयो वेंदो। ॿुधो, ज़मानो फिरी वियो आहे, बसि उहो अॼु उन ई नुक़्ते ते आहे जंहिं ॾींहुं ख़ुदा ज़मीन ऐं आसमान खे पैदा कयो। पोइ हीअ आयत पढ़ियाऊं, अलाह ताला वटि महीननि जो ॻाणीठो 12 महीननि जो आहे। अलाह जे किताब में ईअं ई लिखियो वियो आहे। उन ई ॾींहुं जंहिं ॾींहुं ज़मीन ऐं आसमान खे पैदा कयईं, उन्हनि मां 4 महीना मोहतरम आहिनि। दीन जी सिधी वाट इहा ई आहे। पोइ उन्हनि हुरमत वारे महीननि में पंहिंजी जानियुनि ते ज़ुल्म न करियो। पाण वधीक फरमायाऊं, ॿुधो, मूंखां पोइ मुनकर न थिजो ऐं हिक ॿिए जा कंध कपणु न लॻिजो। ॿुधो, शैतान उन ई मां मायूस थी चुको आहे त निमाज़ पढ़ंदड़ संदन इबादत कनि, पर अव्हां खे पाण में विढ़ाए हू पंहिंजा मक़सद हासिल कंदो। ऐं औरतुनि जे बारे में अलाह खां डिॼो, छो त हू अव्हां जे वस में आहिनि। हू पंहिंजे लाइ कुझु बि नथियूं करे सघनि ऐं अव्हां जे मथां हुननि जो हक़ आहे ऐं अव्हां जो हुननि जे मथां हक़ आहे। ॿुधो, जंहिं वटि का अमानत हुजे त उहा अमानतदार खे वापसि करे। तंहिंखां पोइ पाण पंहिंजा 2 हथ उभा कया ऐं फरमायो, छा मूं पहुचाए छॾियो, छा मूं पहुचाए छॾियो। पोइ फरमायाऊं, अव्हां जेकी हाज़िर आहियो से जेके गैर हाज़िर आहिनि तंहिंखे पहुचाए, छो त केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे पहुचायो वञे हू ॿुधण वारनि खां वधीक अखज़ करण वारा हूंदा आहिनि। नबी रहमत पैगंबर इस्लाम 12 रबी अवल 10 हिजरी ते ही जहान छॾियो। पंहिंजे आख़िरी ज़माने में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अटकल 2 हफ़्तनि ताईं बीमार रहिया। वफ़ात खां अॻु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में जेका आख़िरी निमाज़ अदा कयाऊं, उन ई में पंहिंजी मौजूदगी में हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे निमाज़ जो इमाम बनायाऊं। इस्लाम में बाजमात निमाज़ जी जेका अहमियत आहे, उन लिहाज़ खां उहो चिट्टो इशारो हो त मूंखां पोइ अबू बकर मुस्लमाननि जो ख़लीफ़ो या अमीरुल मोमिनीन हूंदो। आख़िरी ज़माने में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ॻाल्हियूं करणु फरमायूं, उन्हनि मां हिकु हीअ हुई त मूं अव्हां जे विच में 2 शयूं छॾियूं आहिनि। जेसीं ताईं अव्हीं उन्हनि 2 शयुनि खे मज़बूती सां पकिड़े रखंदव, तेसीं ताईं गुमराह न थींदव। उहे 2 शयूं आहिनि, ख़ुदा जो किताब ऐं संदसि रसूल जी सुन्नत। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वफ़ात मस्जिद नबी जे हुजरे में थी, उन ई हुजरे में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दफ़नायो वियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तुरबत अञा सूदी उते मौजूदु आहे। पोइ जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़लीफ़नि हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर फारूक ही जहान छॾियो त सनन तदफ़ीन बि पाण सगोरनि जी तुरबत जे 2 पासनि खां थी। किरोणे दुरूद ऐं सलाम उन अज़ीम हस्ती आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते, जंहिंजे तुफ़ैल रब ताला हीअ काइनात ख़ल्क़ी।